बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे त कोविड-19 जे करे असांजा इदारा बंदि थी चुका आहिनि मुकमल तरह सां। शागिर्द वीचारा परेशान आहिनि त उन्हनि खे तालीम हाणे आख़िर किथां मिले। तो तालीम खे हासिलु करण जो वसी जेको अॼुकल्ह ज़रियो आहे उहो इंटरनेट आहे। इंटरनेट मथां तव्हां सही नमूने सां लाभ हासिलु कयो, फ़ाइदो हासिलु कयो ऐं असांखे उमेदु आहे त तव्हां इंटरनेट जो जेको आहे सो पॉज़िटिव इस्तेमालु कंदो ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ ॼाण मिलंदी ऐं इल्मु बि मिलंदो। सो असांजो पंहिंजो चैनल आहे मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेख। तव्हां हिनखे सब्सक्राइब कंदव त तव्हांखे न्यू अपडेट्स डेली न्यू वीडियोज़ तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं ऐं उहे अहिड़ी वीडियोज़ हूंदियूं जेके तव्हांखे इल्म में इज़ाफ़े करण जे लाइ उहे काफ़ी आहिनि। स्पेशली असांजी कोशिशि आहे सिंधी सवली ॿोलीअ में असां पंहिंजनि उन्हनि ॿाहिराड़ीअ जे दोस्तनि जिन खे तालीम हासिलु करण जो कोई बि ज़रियो, कोई वसीलो न आहे, सिर्फ़ु स्कूल ई हुया जेको वसीलो हुयो, हाणे उन्हनि वसीलनि खे असां वसी कयो आहे त जीअं तव्हां इंटरनेट जे ज़रिए हासिलु करे सघो। उहे बि शाह अब्दुल लतीफ़ भुटाइजी चवे थो त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न लॻे। सो अगरि जेकॾहिं असां कोविड-19 जी मोकिलनि जे करे सुम्ही पई रहंदासीं त असांखे सुते जेको आहे सो सोन हासिलु न थींदा। असांखे जागणो पवंदो ऐं असांखे महिनत करणी पवंदी। अॼु जे हिन टॉपिक में असां जेको मौज़ू खयो आहे उहो आर्टिकल्स आहे, जेको तमामु हिकिड़ो अहमियत जोॻो मौज़ू आहे। असां बेसिक जेको असांजी एजुकेशन आहे उन्हनि खे सम्झण जे लाइ जीअं अॻिते हली करे उहे इन्हनि मथां फ़ाइदो हासिलु करे सघनि। पंहिंजो मज़मूननि खे ठाहिण में, पैराग्राफ खे सेट करण में, सेंटेंस खे लिखण में हिननि आर्टिकल्स जो तमामु घणो अहम किरदारु हूंदो आहे। हिन आर्टिकल्स खे सम्झण जे लाइ असांखे थोरी गिरफ़ वठणी पवंदी ऐं असांखे आसान ऐं सवले तरीक़े सां सम्झणो पवंदो। असां हिते आर्टिकल्स जे बारे में अचो त वधीक खुलियल तरीक़े सां पंहिंजो सम्झूं त आर्टिकल्स आहे छा। बेसिकली तौर ते आर्टिकल्स, अच्छा, लफ़्ज़ आर्टिकल्स जेको आहे पंहिंजो लातीनी ॿोलीअ जे जेको आहे सो लफ़्ज़ पंहिंजो आर्टिकल्स मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे नंढिड़ो मेलाप। मतिलबु को हिकिड़ो जेकॾहिं को लफ़्ज़ खणंदासीं उन सां गॾु असां जेकॾहिं उनजी हेकड़ाई खे बयानु कंदासीं त कीअं कंदासीं। हर ॿोलीअ में कंहिं न कंहिं शइ खे हेकड़ाई में ज़ाहिर करण जो हिकिड़ो ज़रियो हूंदो आहे, जॾहिं त इंग्लिश में शयुनि खे हेकड़ाई में ज़ाहिर करण जो आर्टिकल्स वरी वॾो ज़रियो आहे। हिते आर्टिकल्स में असां उन जा काइंड्स बि पढ़ूं था पिया, जंहिंमें हिते चयो थो वञे त भई देयर आर टू काइंड्स ऑफ आर्टिकल्स, इंडेफिनेट एंड डेफिनेट आर्टिकल्स। इंडेफिनेट जेको आहे पंहिंजो हरफ़ तनकीर आहे ऐं जेको डेफिनेट आहे उहो हरफ़ तारीफ़ आहे। असां इंडेफिनेट आर्टिकल्स जे बारे में स्टार्ट कयूं था त इंडेफिनेट आर्टिकल्स असांजो छा आहे। तव्हांखे त ख़बर आहे इंग्लिश जी जेका ABC आहे उन जा ही जेके अखर आहिनि, पंहिंजो जेको फर्स्ट लेटर आहे जंहिंखे असां A पढ़ंदा आहियूं, त इन फर्स्ट लेटर A खे जेकॾहिं असां मीनिंग कढूं त A बि चइबो आहे, अक्सर करे प्रोनाउंसिएशन में वेंदो असांजा पढ़ंदा आहियूं। अगरि जेकॾहिं असां हिन जी मीनिंग कढूं त इन जी मीनिंग असांजी इहा बीहंदी त हिकु। हाणे अगरि जेकॾहिं असां जेको आहे पंहिंजो इंडेफिनेट आर्टिकल्स में असांजा सिर्फ़ु A न आहे, पर इंडेफिनेट आर्टिकल्स में असांजो एन बि अचे थो ऐं A जी सेम मीनिंग आहे हिकु। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त A कहिड़ियुनि जॻहियुनि ते इस्तेमालु कयूं जो कंहिं लफ़्ज़ जी हेकड़ाई बयानु करे सघूं, या एन खे असां कहिड़नि अल्फाज़नि सां लॻायूं ऐं कहिड़ी सूरत हाल सां लॻायूं जो असांखे एन जो प्रॉपर इस्तेमालु करणु अचे। प्यारा ॿारो, तमामु दिलचस्प टॉपिक आहे, तमामु मज़ेदार आहे। वरी बि आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि, अगरि जेकॾहिं तव्हां मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेख खे सब्सक्राइब नाहे कयो सो वंस अगेन प्लीज़ सब्सक्राइब इट। तव्हां इंशाअल्लाह ताला इन मञा तमामु फ़ाइदेमंद वीडियोज़ हासिलु करे सघंदव। सो A ऐं N जे बारे में अचो त सभ खां पहिरियां असां खुलियल तरीक़े सां इन शयुनि खे सम्झूं त A ऐं N जो इस्तेमालु कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते असां करे सघूं था। असां इंग्लिश जेका इन खां शुरूआति में जॾहिं असां पढ़ी आया आहियूं त असांखे अल्फ़ाबेट पढ़ाई वेंदी आहे। उन अल्फ़ाबेट जा जेके अखर हूंदा आहिनि असांखे उन्हनि खे बि सम्झणो पवंदो आहे, जंहिंमें 26 जेके बि लेटर्स असांजा इंग्लिश में आहिनि उन्हनि में जेके 5 हिकिड़ा अहिड़ा अखर आहिनि जंहिंमें A, E, I, O and U।
ही असांजा हरफ इलत आहे जंहिंखे असां वाविल सॾींदा आहियूं। ही असांजा हरफ इलत आहिनि, इन्हनि जो बि ॼाण हुजणु तमामु त ज़रूरी आहे, जेके आर्टिकल्स में असांखे इस्तेमालु करण में इलाही असांखे मदद मिलंदी। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त जेके इंग्लिश जा 26 अखर आहिनि, जंहिंमें हिकिड़ा वाविल्स हूंदा आहिनि, ॿिया कॉन्सोनेंट्स हूंदा आहिनि। हिनखे सिंधीअ में असां हरफ इलत सॾींदासीं, ऐं हिनखे असां हरफ सही सॾींदासीं। असांजा जेकी हरफ इलत आहिनि ऐं हरफ सही आहिनि, हाणे हे जेको आर्टिकल्स में पंहिंजो इंडेफिनेट आर्टिकल में असांखे हिननि शयुनि जो माना कमु सिखणो आहे अॼु। त असां जॾहिं ए खे ॾिसूं था त ए जी लफ़्ज़ी माना थी निकिरे हिकु। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त ए कहिड़ियुनि जॻहियुनि ते इस्तेमालु थिए थी ऐं उन कहिड़ी कंडीशन आहे। ए हमेशह उते इस्तेमालु कई वेंदी जिते असांजो जेको आहे सो वर्ड जो जेको पहिरियों अखर आहे उहो असांजो वाविल न हूंदो, उते असां ए इस्तेमालु कंदासीं। मिसाल जे तौरु असां हिते ए इस्तेमालु कंदासीं, ए बॉय। हाणे तव्हां ॾिठो त हिते जेको ए असां इस्तेमालु कयो आहे उन बॉय सां लॻायो आहे, त माना बॉय माना हिकु छोकिरो। अच्छा, हिते यानी कि ए असां हिन करे इस्तेमालु कई आहे त हिन बॉय जो जेको पहिरियों लेटर आहे उहो वाविल न आहे पर कॉन्सोनेंट आहे, जंहिंजे करे असां हिते ए इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा जेकॾहिं असां ॿियो मिसाल खणूं, ए में हिकमान। अहिड़े तरीक़े सां माना यकीन इन ॻाल्हि जो रखिणो आहे त असांखे जेको ए जो इस्तेमालु आहे उहो सिंपल आहे। असां उन्हनि वर्डनि सां ए जो इस्तेमालु कंदासीं जिन वर्डनि जी जेका शुरूआति आहे उहा असांजी वाविल सां न हूंदी, उन्हनि सां हमेशह ए लॻंदी। मूंखे उमेद आहे त ए जो इस्तेमालु तव्हां पंहिंजो इंडेफिनेट में जेका आहे उहो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हलूं था पंहिंजे इंडेफिनेट जे ॿिए मरहले में जेको आहे एन। एन जो इस्तेमालु असांखे सम्झणो आहे। हाणे एन उते इस्तेमालु कंदासीं जिते जे लफ़्ज़ जी जेका शुरूआति हूंदी उहा पंहिंजो वाविल सां हूंदी। असां उते हमेशह पंहिंजो जेको आर्टिकल आहे उहो हमेशह एन इस्तेमालु कंदासीं। हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली में जेकॾहिं असां इन ते गौर कयूं त सिंधी ॿोली जे लफ़्ज़ जो जेकॾहिं पहिरियों आवाज़ु असांजो अल्फ़ सां निकिरे थो त उते बि असां एन इस्तेमालु कंदासीं। हाणे जीअं फर्ज़ कयो असां हिते एन जो इस्तेमालु था कयूं, एन ऑरेंज। हाणे हिते ॾिसूं था त जेको हिते ऑरेंज जो जेको पहिरियों लेटर आहे उहो असांजो ओ आहे। हाणे इहा बि असांखे ख़बर आहे त जेके वाविल्स आहिनि जंहिंमें ए ई आई ओ यू, त माना ॾिसो हिते असांजो ओ इस्तेमालु थियो आहे, जंहिंजे करे असां सम्झूं था पिया त हाणे हिन सां आर्टिकल जेको लॻणु घुरिजे उहो एन लॻणु घुरिजे। एन ऑरेंज। मतिलबु हिकु नारंगी। हाणे तव्हांजे लाइ अञा वधीक इहो आसान थी वञणु घुरिजे त भई जेकॾहिं कंहिं बि अल्फाज़ जो जेको पहिरियों आवाज़ु आहे उहो अल्फ़ सां निकिरे, त सिंधीअ में बि तव्हां ॾिठो त ऑरेंज जेको पहिरियों आवाज़ु निकितो आहे उहो अल्फ़ सां निकितो आहे। ऐं अंग्रेज़ी जी स्पेलिंग में तव्हां ॾिसंदव त उते बि तव्हांखे इहा ख़बर पइजी वेंदी त इन ऑरेंज जो जेको पहिरियों लेटर आहे उहो वाविल यानी कि ओ आहे, त असांखे यकीन करणु घुरिजे त हाणे एन हिते इस्तेमालु थींदी। उन खां बाद में जेकॾहिं असां लिखूं था त भई एन एग ई डबल जी हिकु आनू, त हाणे हिते बि एन इस्तेमालु कईसीं छो त असांखे मालूम आहे त एग जेको वर्ड आहे इन जो जेको फर्स्ट लेटर आहे उहो असांजो वाविल आहे, जंहिंजे करे असां इन सां एन इस्तेमालु कंदासीं। माना एन एन एग। ऐं तव्हां सिंधीअ में बि ॾिसंदव त इन जो जेको एग जो जेको उचार आहे, जेको इन जो पहिरियों अखर आहे उहो असांजो अलिफ आहे। त
त माना इन अल्फ ते भी असांखे फोकस करणो पवंदो, इन जे आवाज़ ते भी फोकस करणो पवंदो त भई आवाज़ में अल्फ अचे थो, हा भई अगरि जेकॾहिं अल्फ अचे थो त पोइ असां इन खे पंहिंजो जेको आहे इंडेफिनेट आर्टिकल यूज़ कंदासीं, हरफ तनकीर यूज़ कंदासीं, जंहिंजो जेको क़िस्म आहे एन असां हिते पुट कंदासीं। उन खां बाद में तव्हां आय जो भी मिसाल खणो त आय जेकॾहिं कंहिं वर्ड में पहिरीं अखर में अचे त एन इनके पार्ट हिक मस्कोपड़ी, अच्छा हिक मस्कुपड़ी में भी तव्हां ॾिसो त इनके पार्ट हिते अल्फ जो सिंधीअ में जेकर असां गौर कंदासीं अल्फ जो आवाज़ अचे थो पियो, जंहिंजे करे असां हिते भी इन सूरत हाल में भी असां इनखे एन इस्तेमाल कंदासीं। माना मालूम थियो ए ऐं एन जो जेको डिफरेंस आहे वो इहो आहे त असां ए उते इस्तेमाल कंदासीं जिते जे वर्ड जो जेको पहिरियों अखर आहे उहो कॉन्सोनेंट हूंदो, ऐं एन असां उते इस्तेमाल कंदासीं जिते जेको आहे सो वर्ड जो जेको पहिरियों लेटर आहे वो वाविल हूंदो, वाविल जो कोई भी अखर हूंदसि पहिरियां ए ई आई ओ यू त असां उते असां पंहिंजो एन इस्तेमाल कंदासीं। ऐं सिंधी जे आवाज़ ते गौर करणो आहे त भई जेको आहे सो सिंधी जे उन जे उच्चारण में छा अल्फ अचे थो, बिल्कुलु अल्फ जेकॾहिं अचे थो त उते यकीन करणु घुरिजे त असांखे पंहिंजो एन इस्तेमाल करणी आहे। मूंखे उमेद आहे त इंडेफिनेट जेको हरफ तनकीर आहे जंहिंमें ए ऐं एन जो जेको प्रॉब्लम आहे उहो मूंखे उमेद आहे त तव्हांखे सवलाई सां सम्झ में अची वियो हूंदो ऐं ज़हन नशीन थियो हूंदो। ऐं हाणे हलूं था पंहिंजो नंबर 2 डेफिनेट हरफ तारीफ़ ते, हरफ तारीफ़ जे बारे में खुलियल तरीक़े सां असां सम्झंदासीं। इन खां अलावा प्यारा दोस्तो कुछ अहिड़ा आवाज़ भी हूंदा आहिनि जेके असां आवाज़नि ते गौर कंदा आहियूं त उते असांजी पंहिंजो एन इस्तेमाल थींदी आहे, पर इंग्लिश जे वर्ड में उन जो जेको फर्स्ट लेटर आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो हुयो त अगरि जेकॾहिं फर्स्ट लेटर में वावेल्स जो कोई भी अखर अचे तव्हां उते एन पुट कयो, पर कुछ अहिड़ा इंग्लिश जा अल्फाज हूंदा आहिनि जिन जो जेको फर्स्ट लेटर वावेल न हूंदो आहे पर पोइ भी असां उते एन इस्तेमाल कंदा आहियूं। इन जो रीज़न इहो आहे त उन वर्ड जो जेको आवाज़ आहे उहो हरफ इलत जो निकिरंदो आहे, यानी कि सिंधीअ में असां उनखे आवाज़ अल्फ सां कढंदासीं, पर इंग्लिश में उन जेका स्पेलिंग आहे उहा भले चेंज हुजे उते भी असां पंहिंजो एन इस्तेमाल कंदासीं। फॉर एग्जांपल असांजो हिते वर्ड आहे इंग्लिश जो ऑनेस्ट, HONEST। हाणे ऑनेस्ट में स्पेलिंग तव्हां ॾिसो था त तव्हांजो फर्स्ट लेटर एश आहे पर जो हिन जो आवाज़ आहे उहो अल्फ सां थो अचे पियो, त जंहिंजे करे असां हिनखे एन ऑनेस्ट कंदासीं, यानी कि हिकु ईमानदार शख्स, एन ऑनेस्ट HONEST एन ऑनेस्ट। इन कंडीशन में भी असां हिते एन पुट कंदासीं छो त हिन जो जेको आवाज़ आहे उहो असांजो पंहिंजो अल्फ सां निकिरे थो। उन खां अलावा जेकॾहिं असांजो ॿियो लफ़्ज़ पढ़ूं एन आवर हिकु कलाक, NHOUR एन आवर, त हिते भी तव्हां ॾिसो था त हिन पहिरें जेको आहे सो वर्ड जेको पहिरियों अखर आहे उहो असांजो कंहिं भी वावल सां वास्तो नथो रखे, बल्कि उहो कॉन्सोनेंट अखर आहे, पर इन जो जेको आवाज़ असां कढियोसीं उहो असांजो अल्फ सां निकितो, जंहिंजे करे भी असां हिते एन इस्तेमाल कंदासीं। सो इहे कुछ सूरत हाल हूंदियूं आहिनि एन खे इस्तेमाल करण जूं, ऐं ए खे मूंखे उमेद आहे त क्लियरली तव्हांजे साम्हूं एन जो इस्तेमाल ऐं ए जो इस्तेमाल तव्हांजे साम्हूं हिकिड़ो क्लियर थी वियो। प्यारा दोस्तो तव्हां पंहिंजो आर्टिकल्स जे बारे में पढ़ी रहिया आहियो, जंहिंमें तव्हां सभ खां पहिरियां जेको पढ़ी चुको काइंड्स ऑफ आर्टिकल्स में इंडेफिनेट हरफ तनकीर जे बारे में। हाणे हिन वक़्तु असां पंहिंजो डेफिनेट आर्टिकल जे बारे में पढ़ंदासीं, ऐं उन में जेको असांजो डेफिनेट आर्टिकल आहे उहो कहिड़ो आहे, उहो असांजो डेफिनेट आर्टिकल पंहिंजो आहे द, ऐं द जे बारे में तव्हां वधीक चिटाई बि हासिल कंदव। तव्हांखे जॾहिं त ख़बर आहे त जेको पंहिंजो इंडेफिनेट आर्टिकल हरफ तनकीर हुया उहे ॿ हुया, जंहिंमें ए हुयो ऐं एन हुयो, ऐं जेको आर्टिकल्स में जेको टियों क़िस्म अचे थो
वो पंहिंजो द अचे थो। पहिरियां ए ऐं एन जे बारे में तव्हांखे असां खुलियल तरीक़े सां सम्झायोसीं। हाणे इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां द जे बारे में बि वधीक वाज़े तौर ते सम्झंदव। द बेसिकली इलाही जगहुनि ते इस्तेमालु कई वेंदी आहे, जंहिंमें सभ खां पहिरियां जबलनि जी क़तार जंहिंमें रो ऑफ माउंटेन्स जे अॻियां बि इस्तेमालु कबी आहे। ऐं उन खां अलावा द खे जेको आहे सो असां पंहिंजो साहिलनि समुंड दरियाउनि जे अॻियां बि लिखंदा आहियूं। उन खां बाद में कुदरती मंज़र जेके आहिनि, यूनिवर्सल ट्रुथ हुजे, उते बि असां द खे इस्तेमालु हेठि आणींदा आहियूं। ऐं उन खां अलावा सिफ़तुनि जे साम्हूं बि द लिखी बि आहे। सो इन्हनि सभिनी शयुनि खे वाज़िह करणु इन करे ज़रूरी आहे त असांजा अक्सर जेके शागिर्द हज़रात हूंदा आहिनि उहे द खे प्रॉपर तरीक़े सां इस्तेमालु हेठि न आहिनि आणे सघंदा, जंहिंजे करे उन्हनि खां कुझु ग़लतियूं थींदियूं आहिनि। सो हिते असां द खे इस्तेमालु करणु जेको सिंपल पंहिंजी सिंधी ॿोली में असां तव्हांजे साम्हूं इहो रखियो आहे। त वंस अगेन मां तव्हांखे वरी बि रिक्वेस्ट कंदुमि त अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजो बायस जेको सूफ़ी शहर जो साईं जेको मोटिवेशनल स्किल्स जेको चैनल आहे उहो तव्हां सब्सक्राइब न आहे कयो, सो वंस अगेन तव्हां सब्सक्राइब कयो त तव्हांखे जीअं वधि में वधि वीडियोज़ हासिलु थींदा रहनि। सो हाणे जबल चयो थो वञे भई द जेको आहे जबलनि जी क़तार सां रो ऑफ माउंटेन जे अॻियां इस्तेमालु थींदी आहे। जीअं असां पंहिंजो जेकॾहिं असां हिते चऊं था त द हिमालयास, जीअं असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ठाहींदा चऊं द हिमालयास। हाणे द हिमालयास में बि ॾिसो जबल आहे, जबल जो नालो आहे, त असां हुन जबल सां गॾु जेको आहे द इस्तेमालु कयूं था पिया। ऐं उन खां अलावा जेको असांजो पंहिंजो आहे द अल्पस जबल आहे, जीअं असां चऊं त हिते बि असां पंहिंजो द इस्तेमालु कयूं था पिया। सो हाणे द खे साहिलनि ऐं समुंडनि दरियाउनि जे साम्हूं बि लिखिबो आहे। सो द खे जेकॾहिं असां साहिलनि समुंडनि जे साम्हूं लिखूं था त उहे असांजा जेके पंहिंजा नाला आहिनि, जीअं तव्हांखे ख़बर आहे द सिंधु, हाणे असांजी पंहिंजी सिंधु दरिया जो नालो सां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे समुंड आहे त उते बि असां द इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा द रावी, ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल जेकॾहिं असां खणूं त हाणे इन में मालूम थी वियो त जेको द जो इस्तेमालु ॿियो आहे तव्हां साहिल समुंडनि दरियाउनि सां बि इस्तेमालु कंदव। उन खां बाद में द जेको आहे कुदरती मंज़रनि जेकॾहिं यूनिवर्सल ट्रुथ हुजे उते बि द तव्हां यूज़ करे सघो था। जीअं तव्हां ॾिठो द सन, सिज, पंहिंजो द मून, चंड, द स्काई, ठीकु आहे। उन खां अलावा द स्टार, सो उन खां अलावा द सिफ़तुनि जे साम्हूं बि लॻाई वेंदी आहे। जीअं तव्हां चओ त थधे में थधो ॾींहुं, द कूलेस्ट जेको आहे इहे बि त हिकिड़ो पंहिंजो कुदरती मंज़र थी विया। असां आहियूं पिया कुदरती मंज़र, द सन आहे, द मून आहे, या द अर्थ बि आहे हिते पंहिंजो यूनिवर्सल ट्रुथ में हिते। ऐं उन खां अलावा पंहिंजो जेको आहे जेके कुदरती मंज़र जेके मूं लफ़्ज़ लिखियो आहे यूनिवर्सल ट्रुथ सां गॾोगॾु, जंहिंमें असां थधे में थधो ॾींहुं द कूलेस्ट डे, थधे में थधो ॾींहुं, उन खां अलावा जेके कुदरती गरम तरीन ॾींहुं आहे द हॉटेस्ट जेको आहे सो डे आहे, द लार्जेस्ट नंबर आहे, वॾे में वॾो तइदादु, मज़बूत तरीन इरादो पंहिंजो असां जेकॾहिं चऊं त उते बि असां द स्ट्रेंजेस्ट इंटेंशन असां उते बि द इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा जेको आहे जेका द आहे पंहिंजो उहो असां सिफ़तुनि सां बि इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मां पहिरियां चयो द खे जेकॾहिं असां सिफ़त में इस्तेमालु हेठि आहियूं त सिफ़त सां कीअं लॻाईंदासीं, ते असांखे वाज़िह करणु घुरिजे त द जेको आहे उहा सिफ़तुनि सां बि रखिबी आहे। जीअं असां चऊं था त भई द पुअर,
द रिच मैन, अहिड़े तरीक़े सां असां द खे इस्तेमालु हेठि आणींदासीं। मूंखे उमेद आहे त तव्हां जेके आर्टिकल्स अॼु पढ़िया उन्हनि जे बारे में सोलनि लफ़्ज़नि में ऐं तमामु घणी सहिजाईअ सां तव्हांजे साम्हूं आर्टिकल जो इस्तेमालु तव्हांजे साम्हूं रखियो वियो आहे, जंहिंमें नंबर पहिरियों तव्हां सिखियो इंडेफिनेट आर्टिकल जे बारे में, घर तनक़ीद हुयो, जंहिंमें ए ऐं एन जो इस्तेमालु तव्हां सिखियो। उन खां बाद में तव्हांजो ॿियो काइंड आहे डेफिनेट आहे, हरफ़ तारीफ़ आहे, जंहिंमें तव्हांखे द जे बारे में वाज़े तौर ते ॿुधायो वियो त द कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते इस्तेमालु कई वई आहे। ऐं मां उमेद कयां थो ऐं इन ॻाल्हि जी असांखे उमेद आहे त तव्हां असांजो चैनल जेको आहे सो पंहिंजो मोटिवेशनल स्किल बाय सूफ़ी शहर जो तव्हां सब्सक्राइब बि कयो हूंदो ऐं अॻिते सब्सक्राइब कंदव बि तव्हां। ऐं उमेद आहे त सब्सक्राइब करण सां तव्हांखे इहो फ़ाइदो पवंदो त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके वीडियोज़ आहिनि, जेके एजुकेशन जे हिसाब सां हूंदा या ॿिए के मवाद जे हिसाब सां हूंदा, उहे तव्हांखे फ़ाइदो ॾींदड़ हूंदा, न कि तव्हांजो टाइम ध्यानु करण जे लाइ हूंदा। सो उमेद कयां थो त वंस अगेन यू हैव टू सब्सक्राइब अवर चैनल मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शहर। इंशाअल्लाह ताला तव्हां हिन में भरपूर लाभ हासिल कंदव। खुदा हाफ़िज़।